अस्सलाम वालेकुम। अच्छा, बेच 10 में कंहिं स्टूडेंट क्वेश्चन कयो आहे त सर बोर्ड मास त पढ़ाया आहियो पर हिन टाइप जा क्वेश्चन कीअं हल थींदा आहिनि जंहिंमें ऑफ आयल हूंदो आहे। हाणे बोर्ड मास में असां पढ़ी आयासीं BODMAS, ठीकु आहे। बी सां त असां पढ़ी आयासीं ब्रैकेट यानी कि ॾिंगियूं। डी सां छा हुयो, डिवीजन यानी कि वंड। उन खां पोइ ज़रब, पोइ जेको आहे सो जोड़, ऐं उन खां पोइ कट, ऐं हे छा हुयो, ब्रैकेट्स हुयूं, ठीकु आहे। हाणे ओ जो मतिलबु हूंदो आहे ऑफ। हाणे ऑफ छा हूंदो आहे, सिंपली मां तव्हांखे शॉर्टकट ॿुधायां, घणो हिन में ट्रिगेड में वञण जी ज़रूरत न आहे। जिते ऑफ हुजे उते तव्हां ज़रब जी निशानी ॾेई छॾींदा कयो, ठीकु आहे। 4, हाणे हिन जी जॻह ते मां छा ॾींदुमि, ज़रब जी निशानी। ऑफ 195 डिवाइडेड बाय 13 माइनस 54, ठीकु आहे। यानी कि पहिरियों तव्हां ऑफ खे रिप्लेस कंदव हिन सां, ज़रब सां। हाणे उन खां पोइ तव्हां छा कंदव, इनखे सिंप्लीफाए कंदव। यानी कि हाणे ॾिसो, हे ज़रब अची वई न, त हाणे अंडरस्टूड आहे बोर्ड मास रूल आहे त अॻु में असांखे छा छॾाइणी हूंदी आहे, वंड छॾाइणी हूंदी आहे। सो असां अॻु में हिन खे छॾाईंदासीं, ठीकु आहे। 4 इंटू हे सेम रखंदासीं। हाणे 13 जो खोड़ो असां 15 ते पढ़ंदासीं, मुंहिंजे ख़्याल में 13 जो खोड़ो 195 ते 15 दफ़ा वेंदो, ठीकु आहे। हाणे उन खां पोइ ज़रब करणी आहे, यानी कि असांजो दर्जो थी वियो 4 इंटू 15 माइनस 5, ईअं थी वियो न। हाणे इनखे सिंप्लीफाए कंदासीं त पहिरियों असांखे ज़रब छॾाइणी पवंदी। अच्छा, 15 खे जॾहिं चइनि सां असां ज़रब कंदासीं त इहो थी वेंदो 60। 60 माइनस 5 बराबरि घणनि जा, 55 जे, असांजो छा थी वियो, आंसर थी वियो, ठीकु आहे। हाणे ॿियो हिन जो एग्ज़ाम्पल ॾिसूं था त चए थो 1/5 ऑफ 125 इज़ मल्टीप्लाइड बाय 3 इज़ इक्वल टू वॉट। हाणे अगेन असांखे सोची पिया ते बंदा गया, असां सिर्फ़ु ऑफ जी जॻह ते छा रखंदासीं, 1/5 सेम रखी, इन जी जॻह ते सिर्फ़ु ज़रब जी निशानी। बाक़ी 125 बि सेम रखंदासीं, ज़रब 3 बि साॻियो रखंदासीं। हाणे ॾिसो, तव्हांखे अणपूर जी ज़रब में मां पढ़ायो आहे या वंड में, त हेठि जा खोड़ा मथे ते वेंदा आहिनि, या ईअं खणी चओ त हे फ़िलहालु 2 अणपूर आहिनि। हिकिड़ो कहिड़ो आहे, 1/5 ज़रबिया, ॿियो आहे 125, हेठों कुझु न अथसि, माना 1 आहे, ठीकु आहे। सो हेठे खे तव्हां मथे सां वंड करे सघो था। 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, ऐं 12 ते वेंदो घणा दफ़ा, 1 5 5 2 5 10, ॿ बची पवंदा, हेॾे 25 25 ते 5 दफ़ा, यानी टोटल 5 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, ऐं हिन ते 25 दफ़ा वेंदो। त असांजो हे थी वेंदो 1, हेठों ॾिसो हिन जे 1 बचो, मथियों 1 लिखियो, लकीर ॾेई हेठों 1, हेठों 1 लिखण जी ज़रूरत न आहे, ज़रबिया। हाणे 125 लकीर जो मतिलबु आहे ख़तमु थी वियो, बाक़ी छा बचियो आहे, 25 ऐं ज़रबिया 3। हाणे 1 ज़रबिया 25 साॻियो 25 ईंदो, यानी कि सिंपली असां 25 खे 3 सां मल्टीप्लाए कंदासीं त असांजो 75 आंसर ईंदो, ठीकु आहे। सो इन टाइप जा क्वेश्चन जेके हूंदा आहिनि उहे ईअं सॉल्व थींदा आहिनि। हाणे बेसिकली तव्हांखे कॉन्सेप्ट सम्झायां थो, 1/5 ऑफ 125, या वरी ॾिसां मिसाल